अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में बहलीकार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहले एक नजर हेडलाइन थी। सिक्योरिटी फोर्सेस जा खैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान जे मुख्तलिफ इलाइक़नि में ऑपरेशन 34 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मुताबिक़ 24 फरवरी ते KPK में चैन मुक़ाबलनि में 26 दहशतगर्दनि खे मारे वियो। हसन खैल में सरहद पार करण जी कोशिश नाकाम बणाई वई। कार्रवाई दौरान एक दहशतगर्द मारिजी वियो जेको अफगानिस्तान जो शहरी हो। लकी मरत में गुजे इतला ते इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो वियो, जंहिं नतीजे में 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब बन्नू जे इलाइक़े नरमी खैल में 2 झड़पनि दौरान 10 फारजी दहशतगर्दनि खे मारे वियो। उत्तर वजीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में फोर्सेस जी कार्रवाई दौरान 12 दहशतगर्द मारिजी विया। बलूचिस्तान जे ज़ोब वारे इलाइक़े में भारतीय हिमायत याफ़्ता 8 दहशतगर्द मारिजी विया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात। इस्लामाबाद में मुलाक़ात दौरान सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म के सिंध में जारी तरक्याती मनसूबनि में अॻुभराई बाबति ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म लाॻापियल वज़ारतुनि खे अवामी भलाई वारनि मनसूबनि में तेज़ी आणण जी हिदायत कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध में जारी तरक्याती मनसूबनि खे जल्द खां जल्द मुकमल करण लाइ हर मुमकिन सहकार कंदी। पीपल्स पार्टी वफ़ाक़ जी अहम इत्तेहादी आहे। हुकूमत में शामिल समूरनि पार्टियुनि जे सहकार सां क़ौमी तरक्की जो सफ़र वधीक तेज़ कयो वेंदो। इत्तेहादी पार्टियुनि में हमाहंगी ऐं मुशावरत क़ौमी इस्तेहकाम ऐं पॉलिसियुनि जो तसलसल लाइ ज़रूरी आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामेमुन चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जा 2 वज़ीर सिंध ख़िलाफ़ साज़िशूं पिया कनि। गवर्नर हाउस मां सिंध जी वहदत ख़िलाफ़ बयान ॾिना पिया वञनि। सिंध हुकूमत मथां तनक़ीद कंदड़ सियासी यतीम आहिनि। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील नामेमुन वधीक चयो आहे त कराची खे टारगेट बनाए सिंध हुकूमत मथां तनक़ीद कई पई वञे। असां मञूं था त कराची में चैलेंजेस आहिनि, पर कराची में मेगा तरक्याती मनसूबा हलंदड़ आहिनि। गुज़िरियल ॾींहुं सिंध काबीना जे इजलास में वापारियुनि बाबति अहम फ़ैसिला कया विया।